तुलसीदास महाराज जी ॾाढी सुहिणी नंढी सी तव्हांखे कथा था ॿुधायूं। तुलसीदास महाराज आया, मन में सीताराम जी जो प्रेम जागियो। उन्हनि जी धर्म पत्नी हुई रत्नावली, उन सां ॾाढो प्रेम कंदा। हिकु ॾींहुं पेके वई त छा थियो, रही न सघिया राति जो हली आ पेके उन सां मिलण जे लाइ। हाणे उन जो जेको घर हुयो नदीअ जे पार हुयो। चओ हरे राम। राति जे अंधेरे में ॾिठऊं त शायदि कोई ॿेड़ी आहे या लकड़ी आहे छा आहे, हिकिड़ी उन ते वञी करे वॾी कोई अहिड़ी शइ नज़र आई, उन ते चढ़ी वेठा ऐं नदी पार थिया। वरी ॾिठऊं त मुंहिंजे धर्म पत्नीअ जो जेको रस्तो आहे उहो थोरो मथे ठहियलु आहे अटारीअ ते। हाणे राति जो कीअं वञा त ॾिठी रस्सी थी लटके पई, त उन रस्सीअ खे मुलायम रस्सीअ खे पकड़े करे चढ़ी वियो वञी करे उतां मथां दरवाजो खटखटाई। उन जी माता रत्नावली दरवाजो खोलियो, ॾिसी हैरान थी वई, स्वामी तव्हां अधु राति जो हिन महिल हिते कीअं आया हो? चई प्यारी इहो ई त मुंहिंजो प्रेम आहे, मां तुंहिंजे बिना रही न पियो सघां, इन करे मां पंहिंजो घर छॾे तोसां मिलण हली आयो आहियां। एॾी सिक तोसां, एॾी प्यार, एॾो मोहबत आहे मुंहिंजी तोसां, त तव्हां आयो कीअं अधु राति जो? चई वाह, पाण बंदोबस्तु करे रखियो थी, तूं रस्सी न लॻाए रखी आहे। नदी पार कीअं कयो? चई कुझु मिलियो तुरंत, कुझु ओॾी महिल ॿारे करे दीपक वग़ैरह उन ज़माने जा जेके साधन हूंदा ॿारे करे ॾिठई त रस्सीअ जी जॻह ते लंबो हिकिड़ो नांग लटकियल पियो आहे। चई मां रस्सी न लॻाई, मूंखे कहिड़ी ख़बर तव्हां ईंदो, हीअ त तव्हां नांग खे पकड़े चढ़ी आहियो। राम राम राम। ऐं ॿेड़ी कहिड़ी आहे? अॻिते वञी ॾिठूं त हिकिड़ी लाश पई। चओ हरे राम। पहिरियों त ईअं लाश विझंदा हुआ गंगा मैया में माण्हू, तॾहिं अखियुनि में आंसू अची विया। उन माता रत्नावलीअ तुलसीदास महाराज खे ॾाढो कौड़ो ज्ञान ॾिनो। चवणु लॻसि जेतिरो तव्हां हाड़ मास सां प्रेम कयो अथव, हे स्वामी एतिरो प्रेम अगरि रघुनाथ सां कयो आहे त तव्हांखे साक्षात सीतापति भॻवान श्री राम जी प्राप्ति थी वञे। इहे अखर न लॻा तुलसीदास खे, इहे तीर चुभी आहे, हृदय खे आर पार करे आहे। छो जो पिछले जन्म जी भक्ति थियल हुई, भॻवान उन्हनि खे लॻाइण पिया चाहिनि। भॻवान जंहिंखे सीताराम जी खीचणु चाहिनि, महाराज एतिरे तिर मां बि कमु वठी था सघनि। असां त 1000 माण्हुनि जी रोज़ फटकार था खाऊं, हा घटि वधि संतनि जा वचन था ॿुधूं, लानतूं थी लॻनि, लेकिन मजालय जो वैराग अचे, उहे लाटूं उहे चुग। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण वासुदेव। स्वामी क्या देखो ये जलने गलने वालो हाड़ और चाम। स्वामी क्या देखो इसमें गलने वालो हाड़ और चाम। एती प्रीत होती प्रभु सो तो मिल जाते सीता के श्री राम। बस ये तीर लगियो ऐं वरी बीठा कोन होते, उतो निकता त पोइ अची रामायण जी रचना कयूं। कई माण्हू चवंदा आहिनि भई तुलसीदास खे उन जे ज़ाल अहिड़ा कौड़ा अखर ॿुधाया त तॾहिं त उहे एॾा वॾा संत ठही आहे। मैं अहिड़ी ॻाल्हि न आहे। अगरि अहिड़ी ॻाल्हि हुजे त घर घर में तुलसीदास पैदा थी वञनि, पोइ त लखे तुलसीदास पैदा थी वञनि। ईअं थोरी आहे। जंहिंजी श्रद्धा बि त हुजे भाई, जंहिंखे विरह वैराग बि त हुजे। चओ हरे कृष्ण।